लॻाइण उहे बेवकूफ़ तरीन तालीमदान हुआ जिन इहो कुझु कयो। नेठ सरकार खे एहतजाजनि खां पोइ 45% जेका आहे सा ख़तमु करणी पई। पाण रजिस्ट्रार IBA जो थो चए त जेकॾहिं 45% सैकड़ो ख़तमु कंदासीं त 5% असांजा जेके आहिनि उमेदवार सिलेक्ट थी सघनि था। पर 45 ख़तमु करण खां पोइ असां राति में ॾिठो त 46,000 सीट्स भरिजी वियूं। यार पॉलिसी त ॾिसो, तव्हां सिंधी नौजवाननि खे छा था सम्झो जो तव्हां मिनोरिटीज़ खे 50 ते पास था कयो, गर्ल्स खे 50 ते पास था कयो। उन खां अलावा हार्ड एरिया, छाजी हार्ड एरिया आहे दुनिया में कॾहिं हार्ड एरिया हूंदी आहे छा? हार्ड एरिया खे साॻियूं फैसिलिटीज़ न आहिनि, हार्ड एरिया में स्कूल न आहिनि, हार्ड एरिया जा पंहिंजा बहाना ॼणा आहे सरदार शाह ऐं उन खां अलावा मुराद अली शाह, कोहिस्तान, उमरकोट ऐं उन खां अलावा थरपारकर जेको आहे पंहिंजा इलाइक़ा पंहिंजनि माण्हुनि ते खणण जे लाइ 33% ते डाउन करे 40 खां 33 तक कयो था। ओवरऑल जेके असांजा नौजवान सिंधी आहिनि जन सभिनी खे 50 ते कयो त तव्हां उन्हनि नौजवाननि जे लाइ छो नथा 50 ते कयो? जेकॾहिं तव्हां चओ था त सीटियूं भरिजी वियूं त तव्हां अनाउंस कयो टॉप टू बॉटम। उन खां पोइ जिते जंहिं परसेंटेज ते जिथे सीटियूं भरी थियूं वञनि असांखे को एतिराज़ न हूंदो। पर हे हाणे ज़ुल्म ॾिसो त जेके स्ट्रेट फॉरवर्ड में पास थियल नौजवान आहे जॾहिं हिननि 45 ख़तमु कयो ऐं उहे मर्ज थी विया त उन्हनि मां ई खोड़ सारा छोकिरा जेके आहिनि उहे क्वालिफिकेशन मां निकिरी विया। हाणे उहे पंहिंजे लेखे था रहनि जेके क्वालिफाई आहिनि। उन खां पोइ नौजवान जेके सिंधी नौजवान आहिनि उन्हनि खे 55 ते रखियो वियो आहे। मिनोरिटीज़ में सभु ॿिया रिलीजन 50 ते, छोकिरियूं 50 ते, हार्ड एरिया 33 ते, डिसेबिलिटी 33 ते। इन्हनि खे चेंज करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? 33 ते हार्ड एरिया में माण्हू खणी तव्हां असांजी क़ौम जे बच्चनि खे तबाह करणु था चाहियो। उनजे करे इहा सियासी चाल आहे। हिननि पंहिंजे हथकंडा इस्तेमालु करे पंहिंजे इलाइक़नि में नौकरियूं भरणु था चाहिनि। उनजे करे आई रिक्वेस्ट द मुराद अली शाह and I request the Sardar Shah and even Akbar Lagari that please think about the policies and again rectify for the top to bottom. This policy is satisfaction for the whole categories of candidates. Thank you very much, please.